الحمد لوليه والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين، وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم، هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها تنجينا بها من جميع الأهوال والآفات، وتقضي لنا بها جميع الحاجات، وتطهرنا بها من جميع السيئات، وترفعنا بها عندك أعلى الدرجات،
वतुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। 30 जनवरी सन 2023 अंगार जी रात मदरसा दारुल खैरुल उलूम मक्की मस्जिद खंबर शरीफ में हजरत मौलाना साईं अब्दुल रज़ाक सोलंकी साहब जे मदरसे में फारिग शुदा हुफ़ाज़ कराम जी दिस्तार फज़ीलत खलीफा अव्वल खलीफा बिला फसल खलीफतुर रसूल अमीरुल मोमिनीन सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे उन्वान से दिस्तार फज़ीलत जे उन्वान से प्रोग्राम रखियो। मगरिब का वठी उलमा कराम जी नात ख़्वान हज़रात तक़रीरूं वाइज़ ॿुधी रहिया हो। तक़रीबन अॼु 5 ॾींहं हुआ मूंखे बुखार ज़ुकाम तकलीफ़ तमामु घणी हुई। मां जेकी 5 ॾींहं में जलसनि ते न वियो आहियां। अॼु भी बलोचिस्तान में वॾो जलसो हो हाई लेवल जो। पुरानी तारीख़ हुनजी वरितल रही 2022 मां मजबूर हुयुसि। साईं अब्दुल रज़ाक साहब हुकुम कयो हो मूंखे इलाइक़े जो आहे मोहसिन असांजो साईं आहे जहिड़ो हाल आहे ऐं नीयत इहा करे आयो हुउसि त जीअं बसि मग़रिब पढ़ी मां निकितो आहियां त डायरेक्ट वञा बसि वञी कुर्सीअ ते विया छो त बीमार मानी बि खाईंदो आहियां पोइ शुगर बि ऐं शुगर वरी कल्ह टो जेको वरी वधियल वरी सुई बि खपी वई आहे सुस्तीअ में वरिती बि न आहे। ये सभु मसला मां चवंदुसि त मूंखे टाइम मिलंदो ख़लीफ़ो त हितां मस्जिद मां थी अॻु वठी जॾहिं त बाबा हेॾे न अथई रस्तो हेॾे अथई हली हिकिड़े कमरे में जो कुल पाणी विहारियईं जॾहिं सभु आलिम वाइज़ करे विया पोइ तुंहिंजो वारो आहे। पर हे जे महिमाननि खे सवेर ॾिबो आहे सवेर वारनि खे वरी वेझल खे सवेर फारिग कबो आहे बाबा तव्हां पालक राज आहियो हली वञो। हिते वरी ईअं न आहे हिते तूं वॾो सभिनि खां नंढो बि मां वरी वेझल बि आख़िर में। बहरहाल इहा हुनजी शफ़क़त आहे। बीमार आहियां वाइज़ थोरो कंदुसि। मेराज जो भी महीनो हुया ऐं मौलाना अब्दुल गफूर साहब भुट्टो साहब तव्हांखे सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं जो ॿुधाए करे गार ताईं पहुचायो। ईअं न गार ताईं पहुचायो पोइ वरी मेराज जा जलसा ॿिया बि थींदा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञासीं ज़िंदगीअ में वॾे में वॾा सफ़र 2 मेराज बि साईं बयानु कयो। साईं मेराज बि साईं का शइ न छॾी आहे तंहिंजे करे मां वरी साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ गार खां वरी अॻिते मदीने था हलूं। तकरीर के शुरू करण खां अॻु में सॼी जमात खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त जॾहिं बि सदको वञासि मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अचे त तव्हांजी ज़बान ते दुरूद शरीफ़ गुज़ारी
एक दफ़ो पढ़ंदो 10 दफ़ा रहमत वसंदी, 10 दफ़ा पढ़ंदो 100 दफ़ा रहमत वसंदी, 100 दफ़ा सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ पढ़ंदो। अल्लाह साईं 100 दफ़ा पढ़ण जे करे उन जी पेशानी ते लिखाए तो बराअतु मिनन नार बराअतु मिनन निफाक, ए मुनाफिकी का भी फरियाद जहन्नम की बाह का भी परे। दुरूद इबादत, दुरूद दर्दन की दवा है, दुरूद मर्जन का शिफा है। अगे वारे मां तव्हांखे ॿुधायो तूबा मस्जिद मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह अफगानिस्तान जो वॾो हिकिड़ो बुज़ुर्ग हो, नबी साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो घणो। मदीने ॾिसण जो शौक़ु हो त वञा मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक खे ॾिसी अचां। तो नबी साईं फरमायो मन ज़ार क़ब्री फ़क़द ज़ारनी, वफ़ी रिवायत मन ज़ार क़ब्री फ़क़द वजबत लहू शफ़ाअत। सदको वञास मिठड़े नाले तां फरमाई जे मुंहिंजे क़ब्र जी ज़ियारत कई ॼण मां मोहम्मद जी ज़ियारत। मन ज़ार क़ब्री फ़क़द वजबत लहू शफ़ाअती, जे मुंहिंजे क़ब्र खे ॾिठो मां मोहम्मद जे मथां वाजिब आहे त मां उन जी शफ़ाअत कयां। तंहिंजे करे पर वेचारे उन पैसो न पास जत खणी वेंदा हुआ सामान उठंदे पोइ उन करे इंतज़ाम मिलियो यार मां तव्हां सां गॾिजी हलां, मूंखे मदीने वठी हलो। पोइ जॾहिं वेझा अचूं त पोइ उते तव्हां मूंखे सामान जे बोरे में बंदि करे उठ ते रखिजो, वरी मदीने शहर में खोले छॾिजो, बसि पुछा का शइ न थींदी, मां सोने मोहम्मद जो रोज़ो त ॾिसी अचां। ठीकु आहे चलो हलंदे हलंदे ईअं थियो। ऐं राति जो उन टाइम सुबुह ते मदीने हुदूद में पहुचण वारा हा त राति जो मदीने जे गवर्नर खे सदको वञास मिठो मोहम्मद रबी ख्वाब में आए। एॾो काफ़िलो थो अचई, बुज़ुर्ग पाण खे मथां ई थो अचई, पर हिनखे खोले हिनखे मोटा हेठां हेॾे न मोकिलिस। साईं छो? साईं ॿुधाएसि वयो हवाए तां हुन सामान में हमरा ॾिठो त वाकई बुज़ुर्ग सामान में ॿधो पियो। अबा ॿुध तोखे नबी साईं चयो आहे त मोट, रोई वेठो। साईं छो? मां त वॾो कशालो करे आयो आहियां। चेदा मिठे मोहम्मद सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ई माण्हू एॾो मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो आहे, एॾो पढ़ंदो आहे, एॾो पढ़ंदो आहे, हिन जो एॾो दुरूद असां वटि पहुचंदो आहे, जेकॾहिं इहो माण्हू मुंहिंजे क़ब्र जे मथां अची बीहंदो न थी सघे थो मथां मां मोहम्मद क़ब्र मां निकिरी भाकुर न पाईंदुसि। जे मां क़ब्र मां निकिरंदुसि त क़यामत थींदी, तो मां क़यामत जे ॾियारे निकिरंदुसि तंहिंजे करे पहुची। दुरूद इबादत उलमाए हक़ उलमाए देवबंद आशिक़ रसूल कॾहिं बि असां सलात ऐं दुरूद खां मनो न कई आहे। मां त चवंदो आहियां दुरूद हर वक़्तु पढ़ो। निमाज़ माण्हुनि जे ॾेखा लाइ पढ़ंदो, मां चवंदो आहियां निमाज़ माण्हुनि जे ॾेखा लाइ पढ़ंदो क़बूल कोन्हे, हज माण्हुनि जे लाइ ॾेखा जे लाइ कंदो क़बूल कोन्हे, रोज़ो माण्हुनि जे ॾेखारण जे लाइ कंदो क़बूल कोन्हे। पर दोस्तो ये दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु मोहम्मद माण्हुनि जे ॾेखा लाइ कंदो न त बि अलाह क़बूल करे छॾींदो। छो त हिन अमल में अलाह असां सां गॾु आहे। इन्नल्लाह बेशक अलाह व मलाइकतु या मलाइक युसल्लूना अलन नबी, अल्लाह ने निस्बत कबी त अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी जे मथां रहमत थो मोकिले ऐं उन जा मलाइका दुरूद और सलाम था पढ़नि। ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे मोहम्मद जे मथां दुरूद और सलाम पढ़ो। अॼु कहिड़ा तबलीग जमात वारा चवंदा आहिनि भाई 3 दिन के लिए कौन कौन तैयार है, इरादा करे। इरादो त सभिनी खे हज जो आहे न। मां त तबलीग जमात वारनि में चिल्लो अॻे हिकिड़े दफ़े वियो हुउसि, चिल्लो 3 ॾींहं बि वियो। हाणे तबलीग जमात वारा मूंखे चवंदा आहिनि नाम लिखाए, मां चवां सारी उमिरि मेरी दीन के ख़ातिर लिखो, सारी ज़िंदगी 3 दिन 4 दिन न, चिल्लो न, सारी ज़िंदगी हुननि जो वीचारनि जो ऐं जेको इरादो हूंदो आहे तबलीग जमात वारनि जो नेक, त नेकी जो इरादो कनि, मन न मन इरादो कंदे कंदे अलाह क़बूल करे।
अबा मां तव्हां जो वाइदो वठंदुमि जेके भी जमायत में आया हो तो मुसा सच्चो वाइदो कयो तो जलसो कामयाब आ साईं अब्दुल रज़ाक जो मेहनत भी कबूल अज केड़ा केड़ा मानू मुसा सच्चो वाइदो ता कयो तो इंशाअल्लाह असा रोज मदीने वाले साईं मथा 100 दफा दुरूद पढ़ंदासीं इंशाअल्लाह जी अल्लाह करियो न इंशाअल्लाह जी अल्लाह करियो न चयो तो ठीक है बस इंशाअल्लाह चाहे भी पर अंदर जो वायदो क्यों मस्जिद में वायदो क्यों तो 100 दफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ दो इंशाअल्लाह पो सुमदो इंशाअल्लाह सल्ली अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वनु ना सल्ली अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अला मोहम्मद सल्लल्लाहु खुदा जो कसम तू 100 दफा रोज पढ़ो वो ॾिस रब साईं तुझे मथां कीअं थो रहमत करे सुभान अल्लाह वायदो ऐं पोइ दुआ में मूंखे भी याद कजो मां बीमार आहियां हाँ मूंखे याद कजो राजू सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जे मीर के गोद में सुमारियो गार में पयो गोद अबू बकर सिद्दीक जी चेहरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हो बियो को भी विच में न हो एक सिद्दीक हो बियो नबी हो एक आशिक हो बियो माशूक हो वेठो बो ॾिसे मां त इएं चवंदो असां जे सिंध में मायूं चवंदियूं त अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखो मां घुरिया अबू बकर सिद्दीक चइबो त अन-नज़रु इला वजे रसूलिल्लाह अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो सोना तुंहिंजो हुजे अॼु गार में टे रातियूं मोहम्मद जे गोद में सुतो ॾिसे पोइ ईअं चवंदो हूंदो त अहिड़ा ॾींहं त मां घुरिया न थो एठो ज़ियारत कयां आशिक ने चइबो दुनिया के अंदर तव्हांखे आशिक घणा नज़र ईंदा पर सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो जेड़ो आशिक मिलण महान बड़ो आशिक हो अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम मदीने जे मीर खे पंहिंजे गोद में सुमारियो पई नबी साईं चेहरो अम्मा आशा जो गोद आसमान सितारन सां चमके पयो अम्मा आशा जो घोर वञाए जेड़ा आसमान में सितारा एॾियूं कंजूं क्यों आहिनि अम्मा सवाल थी करे मुझा सोना जेड़ा आसमान में सितारा पाना फरमायूं आओ मुझी रानी आशा जेड़ा आसमान में सितारा आहिनि एॾियूं मुझे उमर फारूक जो क्यों आहिनि हद थी वई न हे वॾो आसमान सॼो सितारा सां भरियो पियो आहे पियो त चमके शहर में सितारा न ॾेखार मान ॿाराड़ी में वञो त इंच जी बि ॼण जाइ नज़र नथी अचे रुगो सितारा हे सभु उमर घणियो चवे थी साईं अबू मुंहिंजो बाबो काॾे अबू बकर पाण फरमायो रानी आशा जी आका आशा तकड़ न कर उमर जे सजी जिंदगी जो ने क्यों हिकड़े पासे तुझे बाबे अबू बकर सिद्दीक जे गार वारी रात वारी नेकी हिकड़े पासे तजे करे अबू बकर साईं के चवंदो सुनो उमर अबू बकर जी उमर सजी जिंदगी जो ने क्यों न्याय तो ओ जेके गार वारी रात मुझे साईं सां गॾो होए उहे ने क्यों मुखे दे अल्लाह अल्लाह तेरा जो रही करे हाने अके सफर प्या कन ओडो मदीने वारन के खबर पई मक्के वारन विच मोहम्मद करीम के मक्के मां लडायो ऐ नबी सही के मक्के मां कढयो थन सोनो मोहम्मद मको छड़े मदीने में पियो अचे हर सहाबी पियो चवे ऐ हर सहाबी पियो चवे मुझो साईं दो दफरी दावत मां खाराईंदो मांस हर को ये पियो चवे हिकिड़ो गरीब सहाबियो जे ज़ाल खे चयो अल्लाह जी मानी जल्दी कर घर के बुहारी दे सेज विछाए अल्लाह जो दादलो नबी पियो अचे परी परी दावत मोहम्मद के असां पाण खाराईंदासीं ज़ाल जे सलाह जा बाना मुर्द में वॾेरनि जा घर आहिनि साईं खे उहे वठी ईंदा जे सुप्रीम कोर्ट में
दरख्वास्त दाखिल तू भी कराए तो मैं भी दो गया अल्लाह आगे जाचो तो जो महबूब तो अचे पर दफ़ो मक्के में मक्को छॾे मदीने हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां हिन माले वारो अल्लाह नेमत हिकु दफ़ो ॾींदो अथव घणा दफ़ा हा क़दुरु कयो नेमत जो क़दुरु न कयो न पोइ अल्लाह नेमत खसे छॾींदो आहे अखि हिकु दफ़ो मिलंदी ज़बान हिकु दफ़ो मिलंदी ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी वक़्तु हिकु दफ़ो मिलंदो अॼोकी राति 30 जनवरी 2023 वरी ज़िंदगीअ में न ईंदी 30 जनवरी ईंदी पर 2024 में ईंदी 23 में न ईंदी 30 जनवरी ईंदी 2025 में ईंदी पर 23 में नहीं थकावता करियूं पहिरीं जनवरी ते वारो ॾे वारो आहे चाचे साल न थियो हाणे मोकारो थी साल खुटई तूं ख़ुशियूं थो करे तुंहिंजी ज़िंदगी मां साल खुटो बिल्कुलु आहे पंहिंजी हयाती खुटण ते त ख़ुशियूं करे हयाती खुटण ते पियो जशन मल्हाए त साल न हेॾे साल न होॾे साल खुटो अकुल वारो ईअं न कंदो थोरो तवजो अबू अम्मा भी हिकु दफ़ो मिलंदा था अबू अम्मा जो क़दुरु अबू अम्मा मरी वियो खुदा जी ज़ात जो कसम हज़ारे मायूं चवनि अब्बा मां तुंहिंजी अमड़ा पर इहे एॾो प्यार न ॾींदी जेॾो अम्मा मिठी ॾींदी पाण त जमा जो क़दुरु कंदो अबे जो बि क़दुरु कंदा अबो अमड़ अबो बे लबो मरी विया छुटा ज़िंदा हंद ॾिसण सां हज जो सवाब मरी विया छुटा ग़रीब तंहिंजे करे अबे अम्मा जी इज़त कंदा कयो ऐं वक़्त जो क़दुरु कयो जवानीअ जो क़दुरु कयो जवानी मुंहिंजी उमिरि हाणे मां सम्झां थो 50 साल खनि पुगी आहे बसि 50 साल हा बसि 5 मथे न आहे माशाअल्लाह ठीकु आहे उमिरि भला 55 ॿुधाईंदुसि त छा पोइ जल्दी मरी वेंदुसि 50 साल खां मथे हलो ठीकु आहे तुंहिंजो चवणु हाणे पोइ मां कंहिंखे करोड़ रुपया ॾियां महिरबानी करे मुंहिंजी 25 साल करायो न थींदी क़दुरु थो चवां न क़दुरु जवानी न कई तॾहिं त हिन खे पायूं वेठो आहे न मूं वांगुरु न कयोसीं न हाणे नौजवान खे तो चवां त जहिड़ी वॾियूं मोबाइल छॼ जहिड़ियूं ॾिसी ॾिसी दोरा दगारा थी विया अथव पपी 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 अलाए छा आहे इहा पपजी धूड़ मूं में चरिया थी विया नौजवान पंहिंजी ज़िंदगी तबाह छो था कयो अकुला मरंदासीं सोचूं नमाज़ हली वई रोज़ा हलिया विया जवानी हली वई दर जवानी सजदा करदन शेव पैगंबरी वक्त पीरी गुरगुजार मेश्वर परहेज़गार जवानी में सजदो कर नबी जी आदत है ज़रीना है कदर के अॼुकल्ह क़दुरु न कंदो अल्लाह नेमत खसींदो अथव जीअं मके वारनि खे अल्लाह ॾिठो मोहम्मद क़दुरु नेमत ॾिनी जो नबी से ॼावा मके में बचपन मके में 40 साल मके में नुबुवत जो ऐलान मके में मके जी मुशरिकन हुजूर के पत्थर आया चरियो चयो शायर चयो मजनून चयो तलवार खणी क़त्ल आया अल्लाह मके वारनि खां मोहम्मद खसे मदीने वारनि खे ॾिनई हिकु ॾींहं लाइ न क़यामत जे सिज उभण ताईं ऐं क़यामत थींदी त मिठो मोहम्मद उथंदो भी मदीने में कदर क्यों है मस्जिद नेमत अथव पाड़े वारो है मदरसो नेमत अथव मौलाना अब्दुल रज़ाक जे हिन नंढड़े मदरसे मां केतिरा हाफ़िज़ पिया थियनि साल साल ते या नेमत न आहे त ॿियो छा आहे हाणे त ॿुधो था हिकिड़ो नाबीनो हाफ़िज़ थियो आहे बाक़ी ॿुधायूं त 3 अंधा क़ुरान जा हाफ़िज़ थी विया आहिनि अल्लाह खे दीन प्यारो आहे न ताजो सोना सेबदा शेखल जा बार तो चवां मुझा बार रोंता तो चवां स्कूल में कॉलेज में अंग्रेजी पढ़ंदा हल भला ॿियनि खे चवां चांडनि खे भला गोपागन खे चवां सोना सेबदा बेड़े सेड़े हाई स्कूल में अंधा बंडा बोड़ा हणुमुला जे कंदा
अल्लाह के भी कुरान एडो प्यारो आ रब तो फरमाए ता मुझे कुरान जो कदर न कयो न ये अंधा मुके ना थव बंदा मुके ना थव हिन के कुरान जो हाफिज आलिम बनाए क्या मजे जने हिन के उथारी दस ए ता अंग्रेजी पढ़े मदरसे के छडे कुरान के छडे नमाज के छडे दीन के छडे वजी हुन जो तरीको अख्तियार कयो न वो हिन अंधन बंदन ऐ न नाबीन मोड़न के कुरान जो हाफिज आलिम बनाए क्या मजे दिहाड़े हिन के मां सजो करे उथारी दस ता मुझे जिक्र के विञायो मन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका हिते सजा हो क्या मजे दिहाड़े ताके अंधो मंडो करे अल्लाह के दीन प्यारो हे जंदा भी कुरान जा हाफिज सुभान अल्लाह नज़ा जो मंडड़ा भी हाने वरी एड़ा चल रहा था त या के दी ता धा मंडा हाने उए भी विया हे बेचारा शाबाश ना पीन के हाने धन के भी बस रुको सही न था हन दा पिखी सो भरजी तो वजे चौंदा वाला पिनो अरे कुरान में इज्जत खुदा जी इज्जत कुरान में कुरान पढ़ो रब गनी करे छे हां पाक नबी इमामुल अंबिया फरमायो अबू बकर जी मुजादिल पर हलो सफर जारिया खारमा निकरी करे जबल जो सफर कंदे कंदे हलंदे कपया पान वडे जबल जे विच में आया हुजूर फरमाए अबू बकर जी मुजादिल पर अबू बकर भुख ॾाढी लगी आओ मुझा साईं परे का झोपड़ी नजर पई अचे अल्लाह हुजूर फरमायो अबू बकर सद करे रगो मानी जो टुकड़ो जनसी मुसाफिर आयो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो सद कयो घर वारो कुरानी निकरी आई उम्मे माबद जी कया घोर वजाव अमासी मुसाफिर सफर दे निकल अमा मानी जो टुकड़ो आए त असांखे भुख लगी आयो माई चवे थी अबा घोर वजाव मानी तकाने आओ ओजे दनिया बाबा कर फरमायो अमर भला खीर जी लपा सागे दियो अबा कुर्बान वज मुजो मुलस अबू माबद बकरू चारण वयो जान आयो इचो आयो अबा तरसो पंजना तरसा खीर दोई खोड़ प्यारी दी मां अल्लाह सदको वजास मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर ये बकरी भी थी कुंड दे बकरी ते पैजी वई अमड़ जी मुजाब अमड़ या बकरी जो भी थी अब ट्रोनी वान का गुन पानी ऊंची बुखी बुखार खीर तनाव का कोने से हुजूर फरमायो अम्मा बकरी तू जिया तू मोकल दे मां खीर दोहा से अब बकरी मुजिया मां के पतो चीनाब खीर को नदी दी हुजूर फरमायो इजाजत तुझी हुजे खीर मानो होस आओ सोना लिया आका सही हुजूर फरमायो मां थाओ खणी आई पर नंढड़ो पान फरमाई ना ना वडड़ो खणी थोड़ो वडड़ो खणी आई माई चवे थी अबा बकरी मुजी मूंखे ख़बर हुजूर फरमाया मां तू ॾिस वई आका साईं अॻिते वञनि पिया अल्लाह अल्लाह आ कबर जा मुसलमानो बकरी भी मुझे साईं के सदको वञास सुञाणे पई छो त मुंहिंजो साईं बकरे जो नबी जानवर जो नबी जिन्नन जो नबी हैवान जो नबी आए पूरे ज़मान जो नबी आसमान वारन जो रहमत वारो नबी अल्लाह जो तादलो नबी बकरी बीमार बकरी त चए भई अल्लाह जो तादलो नबी मुदे हथड़ो घुमाए त मुंहिंजूं बीमारियूं दूर थी वञनि छो त रहमत हुयो छड़ो बकरीअ लाइ न छड़ो मके वारनि जे लाइ न छड़ो मदीने वारनि जे लाइ न सारे जहान जे कुरान में लिखियल अल्लाह अल्लाह आ बकी मस्जिद में वेही करे कुरान ॿुधण वारो तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां मोहम्मद जी रहमत वारी आयत कुरान जी पढ़ो फरमाईंदा वमा
إلا رحمة للعالمين जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो सदको वञा साया हथड़ो मुबारक अब्दुल जब्बार जा हथ सोने मिठे मोहम्मद करीम जा हथड़ा मुबारक हज़ारे मौजज़ा हिक न हज़ारे मूसा नबी के भी मौजज़ो मिलियो बगल में हथ विझी हीअं कंदो साईं जन वाइज पिया कनि इहो पोतो ॿुधाए साईं जन आया बकरी खे हथ फेरियो ठण खीर सां भरिजी विया बीमारी दूर थी वई बकरी जो खीर तव्हां में कीअं ॾोंदा हो कंहिंजो नथो पुछारे चवंदा तव्हां पाण खे जवाबु सम्झंदा में कीअं ॾोंदा हो वांगुरु हणंदा हुआसीं न क्रेशन कई मतिलबु बि चुकर कयो इहे आयो चवण वञो हाणे ईअं महिरबानी हिलणो हुलणो भला तॾहिं हा बकरी हेॾे बकरीअ खे कीअं ॾोंदा हो हुनजी बकरी टंग गोॾे पासे हेॾा हो न सदको वञासि मिठो मोहम्मद बकरीअ खे जो हथ फेरियो त बकरी हराम जो चुरे हराम जो चुरे हई साईं जन खीर ॾोहंदा विया सॼी घर जा थांव भरिजी विया साईं जन फरमायो अम्मा हाणे तूं बि पी असांखे बि ॾे पंहिंजे मुड़ुस लाइ बि रख साईं जन वञा शाम जे टाइम ते अबू माबद आयो जागो जागो बोला न जा ॾिसी करे सॼे घर जा थांव हे खीर कारांदो अथई हे खीर कारांदो अथई ॿुध खिलण मोरी खिलण सॼे घर जा थांव खीर सां भरियल चई इन बकरीअ ॾिनो अथई चई न हा अबू माबद जे तुंहिंजे दर ते अजीब महिमान आयो हो ॾाढो सुहिणो हो ॻाल्हाए पियो हले पियो त ककर छांव पिया कनि से घुमे पियो ज़मीन तॾे वांगुरु भेड़ जी ॾिसां पई त पेर जे हेठां बि अचेसि अजी गुर कयूं मानीअ जी कोन खीर जी मज़ो कोन्हे हिन बकरी जो नालो पाण खयई अबू माबद ॻाल्हाए दईं पियो हाय मुंहिंजे मोहम्मद जे ॻाल्हाइण जो आवाज़ रब क़ुरान में बयान फरमायो मुझो मोहम्मद ज़बान चोरे जी अबू माबद ॻाल्हाए पोइ वाह तमां लफ़्ज़ निकिरनि पिया मां ॾिसां बि जीअं मोतीअ जे मथां हीअं मोतीअ जो दाणो किरंदो आहे लफ़्ज़ ईअं पिया किरनि हेगे जेको शागिर्द बीठो हुयुसि वॾे अदब सां बीठो हुयुसि मां ॾिसां पई जो सोणो हुकुम करेसि जान बि गौर करेसि हुजूर जी ज़बान आराम सां पर हिक जाइ ते जॾहिं जिब्रील क़ुरान खणी आयो हुजूर थोरो ज़बान खे तेज़ हलायो ऐलान आयो क़ुरान में लिखियल अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी तव्हां ज़बान खे तहर्रुक न वठायो तव्हां था सम्झो त जिब्रील पढ़ी वेंदो पता रहिजी न वञे ना मुंहिंजा जानी फरमाईंदा ला तुहर्रिक लिसानक लिताजल बिही इन अलैना जमअहु व क़ुरआना फइज़ा क़रअनाहु फत्तबि क़ुरआना बिजादे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा सुभान अल्लाह चए मदीने वञे अबू माबद वाह जो माण्हू आयो अॼु तुंहिंजे दर ते पोइ करे चए थो उमे माबद इहो मके वारो साईं मुहम्मद हुई सुभान अल्लाह अॻिते सफ़र जारी हुज़ूर जे हथनि वार ते ॻाल्हायां अल्लाहु अकबर साईं फरमायो वाइज करे बस कयो बकोड़ा रहिजी विया पाण फरमाए चाचा तव्हां हिते रहिजी आओ चई साईं घोर वञो ऊंदे जो इंतज़ाम आहे राति देरि थी वई आहे राति ॾींहुं रहंदासीं इंतज़ाम रोशनी जो कोन्हे
पाण पाण लठ अथव लठ हा साईं कली जो पुट कली आहे साईं जन हथ मुबारक लठ विझो हथड़ो विझी फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाह करे अया जो लठ में साईं तो कजो सदको वणे मदीने वाला साईं हुजूर फरमायो जो अया जो साहब जग में लठाई दईए पई बरे के चोरी जो चंद्र बरदो न बैटरी चार्ज न सोलर चार्ज न बिजली चार्ज न सेल हलदी हलदी जो लठी उन जो घर अची वियो चए त मां त हलाईंदो घर चाचा विड़ी पियो त मां काॾे वञा चए त अहिड़ी लठ कीअं ॾींदो भाई जी साईं जो फैसलो हिकु ई आहे चई हा चइनि तूं पाण वारी लठ हिन लठ सां मिलाए मोहम्मद जो फैसलो हथ मुबारक जो मौजूदो आहे उहो बि ईअं भरंदो मूसा अलैहिस्सलाम जो पंहिंजो हथ में भरे पंहिंजो हेॾी मुंहिंजो साईं जंहिं शइ खे हथ लाहे उहा शइ पई भरे हिकु न हज़ारे मुझे साईं सां गो ॻाल्हायो मुझे साईं सां वण ॻाल्हायो मुझे साईं सां खजीअ जे सुके थोड़ ॻाल्हायो मुझे साईं सां पत्थर न ॻाल्हायो मुझे साईं सां उठ न ॻाल्हायो अल्लाह अल्लाह कबर शरीफ जा मुसलमानो रब्बे मोहम्मद जो कसम ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी यहूदी आणी मदीने जे मीर जी दावत थी करे दावत में मुझे साईं के ओ बकरी कोई भुजी सार सा मिलाए करे मुझे साईं के चई मुझा साईं अच मां तव्हां जी दावत कई सदको वञास मदीने वारो साईं आयो साहबी भी गॾु वॾो थाल गोश्त जो भरियल सॼी ज़ार सां भरियल हुज़ूर खे पेश कयई अल्लाह अल्लाह सदको वञास मदीने जे रही की बूटी खड़ी करे पंहिंजे वात मुबारक में विधी दी में हथ वेठो आए खुदा जी सां जो कसम मुझे साईं सां हुन बकरी ॻाल्हायो जिब्रील न आयो रब बकरी खे चयो उठल भुगल रधल ओ बकरी मुझे सोने मोहम्मद करीम सां तू पाण ॻाल्हाए अल्लाह अल्लाह सदको वञाए मदीने वारा साईं सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरी चयो या मुहम्मद ला ताकुल अन मस्मूम ओ मुझा साईं मुझा महबूब और वञाए कुर्बान वञ साईं मां के न खाए जाए मां सजी ज़हर सां भरियल आहियां अल्लाह अल्लाह हुज़ूर जेका बात मुबारक में बूटी कढी उछलियो अंदरी अंदर वही साहबी ते वेचारो ते शहीद थी अल्लाह फरमायो मुझे साईं के चयो ओ मुझा जानी मुझा महबूबा गम न कर गर्दी न कर ओ मुझा दिलबर इन ज़हर वारी इन बूटी के आने करे अवां जे खुड़ी मुबारक में रखायूं था खबी खुड़ी में सुन जने दुनिया छड़न वारा हूंदो असां तव्हां के शहादत जो मौत ॾेई करे पान ने घुराईंदा से क़यामत जे ॾियारे मुंहिंजा हबीब करीम उथे तू आलिम जो सरदार तू हाफिज़ जो सरदार तू हाजिम जो सरदार तू क़ासिम जो सरदार ओ मुंहिंजा जानी तू सहाबा जो सरदार 1.25 लाख नबियन जो सरदार एड़ो को महकुम रहली ना गे वत में शहादत मुंहिंजा जानी तोखे तलवार हणी केर कत्ल कंदो अल्लाह यासिमुक मिनन्नास तुझे जान जो मुहाफ़िज़ माल तू त बहादुर जो सरदार मुझा जानी इन जे करे तू अल्लाह जी तलवार रब जी तलवार के को भजी न सकदो केर कत्ल कंदो तोखे पांजो वेठो आया या ज़हर वारी शइ कभी कुड़ी में आने घुराईंदा से इहो सर ॾियारे करे जीअं क़यामत शहादत जो मौत ॾींदा से क़यामत जे ॾियारे उते त सारे शहीदन जो भी सरदार तू हुजे नारे तकबीर शान मोहम्मद
साईं जो सफ़र जारी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हथ में महारा हलंदे हलंदे मुंहिंजो साईं ॾाचीअ ते सुवाह। माशाअल्लाह एजाज़ी को साउंड के अल्लाह मज़ीद तरक्की दे। भलाल मूंसां त भलाल मां तारीफ़ मां कंदो मूंसां भलाल न पोइ हलनि कमाल दुनिया न कमाल हूंदो आहे। ॻाल्हाइण जो बि कमाल हूंदो आहे। मंजू चांडिया हेतिरे खां वठी वाइस ॿुधे थो ईअं नथो वञे। वञिणो पवंदी भला लाउड ईको साउंड एजाज़ 1 नंबर आहे फर्स्ट। हा मां मुतमैन तेरे तो चवां जागो साईं खे साईं जन वञनि पिया थोरो वाइस कंदो घबराए न तूं वाइस नहीं कंदो आहे। ख़ैर मां पाण थकियल आहियां तूं हरकत कर त मां बसि कयां न। ओॾो मदीने वारा रोज़ बि वरी हलिया वञनि। जागो था न वॾनि खे त ख़ुशी पर नंढड़नि ॿारनि खे बि ख़ुशी। वॾनि खे त ख़ुशी साईं पर नंढड़नि खे बि ख़ुशी बिलख़ुसूस न्याणियुनि खे बि। परे खां जो ॾिठो रोज़ बि करे मोटी वेंदा अॼु बि न आयो रोज़ मोटी वञनि। अॼु जो ॾिठो परे खां बि खजीअ ते चढ़ी छा पिया चवनि आ गया हिते बि चवंदा आहिनि न उर्स जे महीने में आ गया ॾिसण न त बि चवंदा आ गया। हुननि ॾिठो हुननि छा कयो ॾिठो साईं जॾहिं मदीने जॾहिं मेराज वारी रात जॾहिं बैतुल मुक़द्दस में पहुता त 1.25 लाख नबी अॻे मौजूद हा। भाई सरे खां चयो ओ मिस्र जो मायूं अचो मां तव्हां खे पंहिंजो सुहिणो ॾेखारियां मुंहिंजो यूसुफ केॾो सुहिणो। अल्लाह हिते रब नबीअ खे गॾु करे ॼण त ईअं चवंदो हुजे त नबीओ हलो मां तव्हां खे पंहिंजो सुहिणो मुहम्मद ॾेखारियो। अरे नबी खे घुराइणो का मामूली ॻाल्हि नाहे। तव्हां मुराद अली शाह खे घुराए नथा सघो मुहम्मद घुराइण वॾो मसइलो। इंतज़ाम था थियनि जन्नत पई सिंगार दे जहन्नम जा दरवाजा बंद थियनि सवारी पई जन्नत मां अचे। खुदा जी ज़ात जो कसम नबी साईं निंड पिया जिब्रील आयो मोहम्मद मुस्तफा के उतारण जे लाइ। मुंहिंजा मौला तुंहिंजो नबी निंड पियो कीअं उतारियोसि। रब फरमायो पंहिंजा टप खणी मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा जे कदम ते चुमी ॾे। अल्लाह हीअं जो चुमी ॾिनई साईं जन उथी वेठ जिब्रील न पियो उथे जिब्रील उथ न छा ॻाल्हि। हिन जिब्रील जी तर्जुमानी कंदे हिकिड़े शाइर कीअं चयो छा चयई चई त न जन्नत में न जन्नत के गलियों में न जन्नत के गलियों में जो मजा आया मोहम्मद के कदमों के तलियों में। उतां हलंदे बैतुल मुक़द्दस में जो बुध 1.25 लाख नबियनि ॾिसी हीअं चयो आ गया। मौलाना अब्दुल रहमान शेख साहब मां साबित कंदुमि आ गया जिसका इंतजार था वो आ गया। इंतजार हो न हदीस में अच्छा लिखला मरहबा अब मरहबा के चइबो आहे जेको अचे बोल साहब ॿुधाए तूं बि वाइस कंदो आहे पंहिंजे इलाइक़े में महिमान खे न अचण वारे खे जेको अचे न साईं जो महिमान अचे मरहबा बाक़ी ॿिए खे न मरहबा जी माना छा आहे भली आहे सिंधी में दादा अदा भली आहे अच्छा नंढा हूंदासीं किताब दादा आओ सदा आओ जियो आओ मानी खाओ पानी पी भली आहे सदा ये लिखियल आहे न साईं असां बि पढ़ियासीं। हाणे मुंहिंजी उमिरि जो अंदाज़ो लॻाए त उहो आहियां ताईं सभु कोन थी मां या जे दौरे थो रही आहियां सम्झो था न
बुधो 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 मरहबा मरहबा बिल अख़ि सालिह वन नबी सालिह भली आए असांजा भाउ नबी सालिह भली आए सही भली हिकिड़े चयो मरहबा बिल इब्न सालिह वन नबी सालिह भली आए ओ मुंहिंजा पुट नबी सालिह भली आए साईं यो कहिड़ो चेता के पुट सॼो नबीअ इजलिस वेही रहो चवंदो आहे न हा तेज़ आहे तोखे कावड़ थी लॻी हे चालियो न आहे न कावड़ लॻी चलिया जी कावड़ करे ॾींहुं चवंदो मां छा कुन में बस गुनाह अथई तूं वाइस कीअं कंदो आहे पंहिंजे इलाइक़े में अॼु ॿारनि खे तबाह करे छॾियो अथई ये तो जो मौलवी है सुर भी मुंहिंजो कंदो आहे सुभान अल्लाह दादा सयो केरो चईंदा के बाबू सॼो चई अबू इब्राहिम अलैहिस्सलाम जद्दे अमजद दुआ घुरी काबतुल्लाह जे तामीर का बाद में न सोन घुरे न चांदी हुजूर फरमाया अन दावत इब्राहिम व बिशारत ईसा नबी जी बिशारत व इब्राहिम नबी जी दुआ जो असर या गाल काथे लिखल कुरान में लिखल अल्लाह ओ कलमे वारो मुसलमानो तवा ॾाढा सुभान अल्लाह चओ वा इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वारे बिशारत वारियूं आयतूं जेको घुर वारियूं आयतूं पढ़ कुरान में लिखल सुभान अल्लाह चओ त कुरान पढ़ फरमाई तवा इज़ यरफउ इब्राहिमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम उन दुआ घुरी मुझा मौला तो जो कर ठायो वो तो जो आखिरी नबी मोहम्मद रसूलुल्लाह जॾहिं करे सॼो जहान वजूद में आयो जॾहिं करे आसमान के बुलंदी मिली बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही वो मोहम्मद जॾहिं करे सितारनि में सुवाई चंद्र में चंद्रो की ओ जमल जॾहिं करे ज़मीन में वेकर आई वो मोहम्मद जॾहिं करे जबरन में मजबूती आई वो मोहम्मद जॾहिं करे गुलन में सुरहान आई वो मोहम्मद ओ जॾहिं करे खीर बकल में मज़ो आयो वो मोहम्मद जॾहिं करे बाकी मिठी थी वो मोहम्मद मुझे पुट इस्माइल जी औलाद मानी जा नथा चओ घणा माण्हू भॼण जी पिया कनि भॼण में बाक़ी 15 मिंट छो त 12 खां पोइ भॼंदा न चवंदा खाई पी वठो बाक़ी 10 मिंट पोइ 5 पोइ खाइण पीअण मां हथु कढो बसि जल्दी बसि कलाक थी वियो न जागो था ईसा नबीअ जी बिशारत कहिड़ी कुरान तो फरमाए वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद
असांजे नबीअ जी तारीफ़ तौरात में लिखियल, इंजील में लिखियल, ज़बूर में लिखियल। न मुझो साईं सदको वञास मदीने वारे साईं जे नाले तां 70 सालनि जा हा ख्वाजा अबू तालिब सां सफर ते पिया वञनि वापार जागो वापार पहुची वियो। बहीरा नाले वॾो राग़िब हो, इन विच ते रहंदो 500 साल गुज़री वियसि इबादत खाने मां निकिरंदो ई न हो, निकिरंदो ई न हो। विकी ॾिसंदो हो काफ़िला ईंदा परे को ॾिसी वरी ईअं उन ॾींहुं जो निकितो ॾिठई त काफ़िलो थो अचे डोड़ंदो वियो। अॻिते न वञो, मुंहिंजी दावत खाई पोइ वञो। ख्वाजा अबू तालिब चयो बाबा सामान रखो, काफ़िले जो अॻुवान हो, सामान रखियो। बहीरा चयो अचो, दावत खाइण जे लाइ विया, तव्हां तयारु थियो। सभिनी मां नंढी उमिरि में नंढो 70 सालनि वारो सदको वञास मुंहिंजो मिठो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयो। अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम, ओ मुस्लमानो कलमे वारो मुंहिंजो साईं खे चयो, ख्वाजा अबू तालिब चयो, मुंहिंजा पुट तूं सामान ते वेह, राग़िब असांजी दावत कई आहे, वञूं दावत खाई अचूं था, तुंहिंजे लाइ पुट मानी खणी आओ मुझा बाबा साईं। अल्लाह जीअं जो पुत राग़िब निकिरी आयो, पुछई सभु आया हो, चई हेॾे बि ॾिठई, हेॾे बि ॾिठई, शहज़ादो नज़र न आयो। चई सभु आया हो, चई हिकिड़ो नंढड़ो शहज़ादो छोकिरो। ख्वाजा अबू तालिब चयसि त मुंहिंजो पुटु आहे नंढड़ो, सामान जे निगरानी लाइ विहारे आया होसि। ओ यहूदी जो आलिम वॾो राहिब हो, आज को 500 साल गुज़री वियसि, वेठो इबादत खाने में इबादत कंदो हो। इसी करे चवे तो जिसके लिए तुम तैयार क्या वो शहजादा नहीं आया, जंहिंजे लाइ दावत कई तमाम वो न आयो। किरो मानी जो न कराईंदो भाव जेसी ताईं सोहणो न ईंदो। सोने जे करे दावत कई आहे, तव्हां पाण तव्हांखे करे दावत करण जे लाइ कई त मां सोने जे लाइ उनखे विहारे वठी सदको वञासि। मिठो मोहम्मद आयो, अहिड़ो माउ पुट ई न ॼणियो हो न, अहिड़ो सुहिणो, अहिड़ी माउ ई कम ताईं न ॼमंदी त मुंहिंजे मोहम्मद जहिड़ो सुहिणो ॼणे। अहसन मिनक लम तर क़त्तु ऐनी व अजमल मिनक, ॾिसी चए थो मुंहिंजा सोना तो जहिड़ो सुहिणो त कंहिं माउ पुट ई न ॼणियो। सोना तो जहिड़ो त को सुहिणो मां ॾिठो ई न आहे साईं, तोखे में त को आहे बि कोन्हे। कोॾो बि सुहिणो हुजे, कोन को आहे बि हूंदुसि, कारा दाग हूंदसि, तिलक चप करे वॾा, नक करे हीअं ॾंद खे हेठि के मथे, पोइ चवंदासीं यार वाह जो सुहिणो आहे, वैसा ॾंदनि जी कतारी चङी हुजे सां त 14 चंड लॻंदा हैं, वाह जो सुहिणो पर अखियुनि में थोरो ट्रेन लॻी। साबिदो जे खुलिक त मुबर्रम मिन कुल्ले ऐब, मुंहिंजा जानी तो में त कोई ऐब ई कोन्हे। सबको वञा सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु, तो में तो कोई ऐब ई कोन्हे। अखियूं तुंहिंजो सुन, हदीस पढ़ा आदबुल ऐनैन, साईं अब्दुर्रहमान वेठो आलिम तो पुछो हदीस में, आदबुल ऐनैन हसनुल फम हसनुल लिहिया ताबुल उज़नैन अहसनुन नास लौना। सोहना नेण मुबारक, सोहना चपड़ा मुबारक, सोहनी दंदन जी कतारी का अन्नमा लुलुल मकनून फी सदफिन। आए मुझे साईं जा दंद मुबारक ही आज ये सिप में मोटी बंद पहले खुदा खदे सदको वजाए सल्ले अला मुहम्मद
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और वजाए मुझा जानी केड़ो तो जो जमाल बयान कया हुस्न बयान कया कमाल बयान कया अब्दुल जब्बार जे ज़बान के ताकत का नहीं मदीने वाला साईं अल्लाह चल यार हल होने मुझो साईं आयो दावत खादो वो दो चवे रागिब इन जे पी इन जो पी केर ख्वाजा अबू तालिब जे सुमा हुन चयो ना ना हिन जो पी तू ना है छो हिन ज़माने में हिन वक्त में हिन जो बाबो वफात में हुजन घुर्जे हिन जी अमर भी वफात में हुजन घुर्जे यतीम बार हुजन घुर्जे हिन जे बाबे जो नालो अब्दुल्ला हुजन घुर्जे हिन जे अम्मा जो नालो आमिना हुजन घुर्जे हिन जो पांजो नालो मोहम्मद हुजन घुर्जे हिन जी वॾी है सदको वञाए निशानन वारा नबी असां जे नबीअ जूं निशानियूं बिनी कुल मुबारक जे विच ते मोरे नुबुवत लगल मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखल थई अबू तालिब जी तोखे कीअं ख़बर पई असां जे किताबन में पढ़न इन सोने जूं निशानियूं आहिनि 500 साल गुज़री विया इबादत कंदे 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 नज़र कया में काफ़िला ईंदा वेंदा अॼु जो तुंहिंजे काफ़िले खे ॾिठ में शहज़ादो जो चलल हो ॾाचीअ ते हिन जे सिर मुबारक खां वठी आसमान ताईं नूर जी लाट पई हले लाट पई हले अचे पियो वण छांव पिया कनि वण छांव पिया कनि झुकी पिया सलाम कनि अम्मा आमिना मदीने जे मीर जी अम्मा फरमाए थी मुझे पेट में हो वाकई मूंखे आवाज़ ईंदो वण छांव कंदो विड़ी निवड़ी चवंदा ओ आमिना मुबारक हुजनी ओ आमिना मुबारक हुजनी ओ आमिना तुझे पेट में मामूली बच्चो न थई आवाज़ ईंदो साहबी चवंदा नबी सही सां गॾु वींदासीं वण झुकी चवंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल कुरान में लिखल मदीने जे मीर जी तारीफ तौरात में लिखल चला अब्दुल जब्बार के कीअं ख़बर पई मौलाना अब्दुल रहमान शेख साहब के कीअं ख़बर पई कुरान ॿुधायो ॾाढा सुभान अल्लाह चौथा आयत पढ़ा फरमाईंदा अल्लज़ीना यत्तबिऊना الرسول النبي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل ओजे गोडा जा सुभान अल्लाह चवंदो मूसा गॾु मदीने हलंदो असां हुन रसूल जी ताबेदारी था कयो जे रसूल मोहम्मद करीम सदको वञाए सल्ले अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ पियो कयो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे माण्हू ॾिसी चयो आ गया दादा जो ये दिल सलाई ना इधर चलो उठो उठो आ गया बैठो बैठो गया नादान आ गया भी पाजी मर्जी दे गया भी पाजी मर्जी दे ना मर्जी अल्लाह तू छा घुराए सगने तो के एतरो खर्ची कोने रसूल करीम जे घुराइण जो इंतजाम करे त हाय लेवल जी सवारी
जहाज वने वाला थी सगने पिया अल्लाह जानो देरी जा जहाज ते न पर अल्लाह जहाजन का वधीक सवारी जन्नत मां घुराई जो नालो बुराक बुराक पर कमा वर्तल विजोई बिजली आते नजर थी पवे उते विखदी रखे कदो कद का वडो खचर का नंढो रंग अबयज सिंगार जंदर रस्ता जहन्नम लाग जन्नत सिंगार जे थी उन्हें ॾींहं वधीक जन्नत जूं हूरा चवनि थियूं अॼु छाए जन्नत के सिंगारियो पियो वञे मलाइका पिया चवनि चुप कयो अजो अल्लाह जो ख़ुसूसी मेहमान अर्श दे दौरे ते आए यतीम जो यार थो अचे आए खुदा जी ज़ात जो कसम नबी से इंतजार में जन्नत जूं हूरा गिलमान कसूर कतार बदियूं बीचान हूरा तू ॾिसण सुहिणे खे तजी माना हूरुन खां बि वधीक सुहिणो आए एॾो सुहिणो वॾो सुहिणो अखलाक में आल इल्म में आल हुस्न में आल जमाल में आल मता चवे मोहम्मद ते शरो उम्मत चरी थी पई कदम जो अर्श ते पियो अर्श जी ज़ीनत चरी थी पई आए जहन्नम वियो उठावी इश्क में जन्नत चरी थी पई मोहम्मद के ॾिसी करे हूर नहीं पर न जावात पर जीव ॾिसी महबूब आलम के घणन जावात पर जीव अरब तोड़े अजब जे सोहणन जावात पर जीव छा तारीफ कयां मदीने वारा साईं तुझी अब्दुल जब्बार के ताकत न थई है अलाए चौदहन बाद जो खुदा दो किस्से मुख्तसर बस ये चव इन मखलूक में अव्वल नंबर जो खुदा जो शान खुद दो कोन मुजा जानी जाते खुदा जी खुदाई मोहम्मद ते तुझी मुस्तफाई चौन पिया आ गया रोणदा व्या तल अल बद्र अलैना बिन सन या दिल वदाई वजब शुक्र अलैना मादालिल्लाह दोई ए मत जो हाल हो बिना जे घाटन में चोरी जो चंद्र ज़ाहिर थियो आए रब जा शुक्राना कयो एको थोरो न लायो ओ तो जो बनी नजार कबीलो हो नंढियो छोकरियो चवन पियो अजे रांद न आए छा ॻाल हलो ऊ साईं पियो अचे जंहिंजी अम्मा ॻाल्हि कंदी जो बाबू किसो ॿुधाईंदो मके वारनि साईं खे कढियो असांजे पियो अचे असांजा भाग भला छोकिरियूं मुंडन में ॾेई करे मदीने जे गलियुनि में हीअं पियो चवनि वाह नबी जो इश्क ॾिठो न अथऊं हाणे ॾिठे पियो नबी साईं जी तारीफ़ कनि शुक्राना पियो कनि आए पोइ न ॾिठो मज़ा थी वियो पोइ हीअं पियो चवनि नहनु मिन बनी नजारी नहनु मिन बनी नजारी या हब्बज़ मोहम्मद बिन जारी असी बनी नजार जो छोकरियों आयो असांजा एड़ा भाग भला था असांजे बारे में मिठो मोहम्मद आयो बारह जे दिल में मोहब्बत मुझे मौला अली जे घर में मचा जाव सदको वञास मदीने जो मीर पण आयो कन में आज़ान ऐं तकबीर वात मुबारक में लिब मुबारक खार के चबाड़े दारूअ ते रखियो हुजूर तालीम ॾिनी माहौल जो असर थींदो अथव जंहिंजो बाबू अली जंहिंजो नानो नबी जंहिंजी अम्मा फातिमा पोइ पुट हसन हुसैन थींदा त ॿियो केरु थींदो मदीने वारनि पाले बच्चनि जे दिल में ये मोहब्बत रसूल जी भरी रहनु में बने असी बनी नजारे जी छोकरियूं एड़ा भागा भला था असांजे पाड़े में मिठो मोहम्मद अची वयो ओचे सही मोली हल ओचे बाला फरमाए पुट मत घणा कहंदे हलो हाणे छॾियूं था हिन ॾाचीअ खे जंहिंजे दर ते वेहंदी मां मोहम्मद हुन जो मेहमान वारे वाह या घुमंदी ओ बेचारो मरूम हूंदो मौलाना गुलाम नबी मैसर साहब उहो ईअं चवंदो हो हिन हुन बि अबू अयूब अंसारी ते चयो आहे मौलूद त वाह अबू अयूब अंसारी तुंहिंजा भाग
वो तो चवंदा हल जाते हाथ नादरा पोइ उन्हनि ईअं पुछे त पोइ ॾाची जॾहिं हले पई न त पोइ उन शेर में चयो अथई शाइरो शेर में चयो अथई त पोइ माण्हू मदीने जा गाओ खणी पिया ॾाची अकेले खारन मन न मन मुंहिंजे दर ते वेही तॾहिं माना न हो तॾहिं वेही न तॾहिं न हुयो न वो वो चवे को वो गाहो ॾेखारे को तानो ॾेखारे घुमंदी घुमंदी अबू अयूब अंसारी जे दर ते वेठी खुशीअ में न तो मां पे ज़ाल खे चए पियो चयो मां न सईंदो अची वियो छेलो कोठई हुजूर जी ख़िदमत ओ साईं खे चईं मथे बि जाए अवां मथे रहो असां हेठि हुजूर फरमाना न बाबा असां हेठि रहंदासीं जमात जो अचण वञण अल्लाह सदको वञासि जॾहिं ज़ाल खे वरितियूं मथे पियो वञे पारे ॾाके ते कदम रखियईं ज़ाल खे हकल करे चई ओ अल्लाह जी बानी मथे न चढ़ जाए छाड़े करे जे अल्लाह जो दादलो नबी हेठा आहे असां मथे कीअं रहंदासीं सॼी रात ॾाकण में गुज़ारी अथनि इनखे इश्क़ रसूल चइबो अथई आशिक़ रसूल सॾाइण सवलो निभाइण ॾुखियो हलो खाइण इश्क़ न आहे नंढा खाइण बि त इश्क़ अबू बकर नंढा खाध उमर साईं उस्मान साईं हज़रत अम्मार नंढा खाध यासिर मरी शहीद थी वियो बीवी सुमैया शहीद आ बिलाल खे ततीरी थी दे सुमारियो अम्मार खे डांड ते सुमारियो इश्क़ रसूल जी तकाज़ो मसअब बिन उमर छॾे आयो ज़ाल बच्चा बार आकायल लटा भी लाहे ॾेई आयो इश्क़ रसूल में नबी साईं जे कचहरीअ ते पुठण ते कूड़ हेठ ते कूड़ इनखे चइबो आहे आशिक़ रसूल किथां आयो छा आयो अॼु वाइदो कर त पंहिंजे दिलि में इश्क़ रसूल धारींदासीं तॾहिं मुंहिंजो शहीद ख़ालिद महमूद हीअं चवंदो त इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है वाह मुक़द्दर अबू बकर फारूक का वाह मुक़द्दर अबू बकर फारूक का जिनका घर रहमत के खजीने में है ऐसी खुशबू नहीं है किसी भी फूल में जैसी खुशबू आका के पसीने में है बेसहारा न समझो है दुनिया वालों हमें हम दियो बंदियों का आका मदीने में है हम गरीबों का आका मदीने में है रब्बना आतिना फी दुनिया हसना व फिल आखिरत हसना व क़िना अज़ाबन्नार या अल्लाह मस्जिद मदरसे के आबाद फरमा से अब्दुल रज़ाक साहब जो मेहनत कबूल फरमा जेके बचड़ा कुरान जा हाफिज़ जान उनके मुस्तक़बिल आलिम बना सभी मुसलमानों के कुरान जो हाफिज़ आलिम बना अल्लाह बीमारन के शफा ले अल्लाह बीमार के शफा दे अल्लाह बीमार जे बिस्तर ते जो जिथे पियो उनके शफा दे या अल्लाह जेकी जमात आई इन्हनि मां भी कंहिंखे तकलीफ़ आहे त उनके शफा दे कामिल आज मूंखे तकलीफ़ आहे पंजो ॾींहुं बुखार में अॼु मां बुखार में वहस कयो आहे कलाक खां मथे थी वियो आहे तव्हां सभु दुआ करो अल्लाह मूंखे शफा दे कामिल आज मुस्तमिर नसीब फरमा या अल्लाह जेके बीमारी दूर फरमा या अल्लाह असांजा अमल एॾा न आहिनि टूटा फूटा लफ़्ज़ क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा क़यामत जे ॾियारे सदको वञासि मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफा नसीब फरमा या अल्लाह समाज में मुआबे बिनी जान जो भलाई नसीब फरमा बिनी जान जी बुराई तकलीफ़ न बचा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि वसल्लम इंशाअल्लाह 20 फरवरी तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत सालियानो बाक़ी वाइज़ होते मुझो थींदो 11 बजे वॾा आलिम जा कंबर वारो भाग वारा हो जो सॼी पाकिस्तान जा आलिम पिया अचनि सुभान अल्लाह तव्हां त मेज़बान हो मेहमान था अचनि तव्हांखे सुबुह जी निमाज़ पढ़ी इस्तक़बाल लाइ बीहणो